ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। वारी खां रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ अली पारहेड़ी। वर शहर जे रहवासियुनि राबिया सालफ फरीद चयो आहे त हूअ बस जे इंतज़ार में वर शहर बस स्टॉप ते बीठल हुई त कारनि शीशनि वारी अछे रंग जी अल्टो कार में हनीफ़ जत नाले शख़्स खेसि पिस्टल ॾेखारे माण जो ट्रप ॾेई ज़बरदस्ती गाॾीअ में विझी अखियूं ॿधी दरगाह अब्दुल्ला शाह ॾांहुं झंग में खणी वञी ज़ोरीअ ज़ना करण जी कोशिश कई। हुन वधीक चयो त हनीफ़ जत मुसलसल शराब पी रहियो हो ऐं पंहिंजे इनकार ते मूं ते हिन ज़बरदस्ती तशद करण ऐं मर्निंग हालत में करे छॾियो ऐं मुंहिंजी रड़ियुनि ते मूंखे मकली मंदर लॻे फिटो करे फ़रार थी वियो, जिते मूं पंहिंजे वारसनि खे फ़ोन कई जिन खणी मूंखे सिविल अस्पताल मकली इलाज लाइ पहुचायो। हुन चयो त संदसि ॿियो शहज़ाद नाले हमरा गॾु हुयो। हुन चयो त इलाज खां पोइ असां ठटो ऐं मकली थाणनि ते वियासीं पर पुलिस असांजो केस न वरितो ऐं असांजे हिक बि न ॿुधी। हुन चयो त हनीफ़ जत मुनशा जो गाॾियूं आणींदो आहे, उन करे पुलिस साणसि मिलियल आहे। हुन चयो त हनीफ़ जत असांखे धमकाए रहियो आहे त पुलिस मूंसां मिलियल आहे, उहा मूंखे कुझु न कंदी, उन करे ख़ामोश थी वञो। हुन एसएसपी ठटो ऐं डीआईजी हैदराबाद खां फौरी नोट इंसाफ़ ऐं केस दाख़िल करण ऐं हनीफ़ जत जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे।